नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे सिहत खाते सूबे जे सरकारी अस्पतालनि में मौजूद एम्बुलेंसिस बाबति जांच रिपोर्ट वॾे वज़ीर हवाले करे छॾी आहे। जांच रिपोर्ट मूजिब सॼे सूबे में रुगो 181 एम्बुलेंसूं आहिनि। मिरपुर ज़िले खे रुगो 28 एम्बुलेंसूं मिलियल आहिनि। जांच रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त सिविल अस्पताल मिरपुर में फोत थियल ॿारड़े मोहन भील जे लाश जी मुंतक़िली लाइ वारसनि खे एम्बुलेंस न ॾिनी वई। वारसन अस्पताल इंतजामिया खां एम्बुलेंस ॾियण जो मुतालबो कयो हो, पर खान पैसा तलब कया विया। पैसा न हुअण ते एम्बुलेंस फराहम करण खां इनकार कयो वियो। वाज़े रहे त 4 ॾींहं अॻु सिविल अस्पताल मिरपुर में फोत थियल नींगर जो लाश एम्बुलेंस न मिलण सबबि मोटरसाइकिल ज़रिए ॻोठ मुंतक़िली दौरान रोड हादसो पेश आयो, जंहिंमें फोती नींगर जो वालिद ऐं चाचो बि फोत थी विया हुआ। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध जे सिहत खाते सूबे जे सरकारी अस्पतालनि में मौजूद एम्बुलेंसिस बाबति जांच रिपोर्ट वॾे वज़ीर हवाले करे छॾी आहे। जांच रिपोर्ट मूजिब सॼे सूबे में रुगो 181 एम्बुलेंसूं आहिनि। मिरपुर ज़िले खे रुगो 28 एम्बुलेंसूं मिलियल आहिनि। जांच रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त सिविल अस्पताल मिरपुर में फोत थियल ॿारड़े मोहन भील जे लाश जी मुंतक़िली लाइ वारसनि खे एम्बुलेंस न ॾिनी वई।